दोस्तों, तव्हांजो सिंधी ॿोली ओताक में स्वागत आहे। अॼु मूंखे ख़ुशी आहे त मूं सां रिटायर्ड प्रोफ़ेसर रमेश लोहाणा गॾु आहिनि, जेके तोलाणी कॉलेज ऑफ आर्ट्स एंड साइंस में केमिस्ट्री जा प्रोफ़ेसर हुआ ऐं उते घणई साल कमु करण खां पोइ रिटायर थिया। पर थ्रू आउट कैरियर हू न फ़क़ति केमिस्ट्री जा प्रोफ़ेसर रहिया, पर लिखंदड़ माण्हू आहिनि। सिंधीअ में, गुजरातीअ में लिखंदा आहिनि ऐं हिननि जो कच्छ में ख़ासि करे जर्नलिज़म में ॾाढो वॾो योगदानु आहे ऐं ख़ासि करे जेके बि सिंधी सांस्कृतिक प्रवृतियूं थियनि थियूं पयूं, न फ़क़ति गुजरात में पर किथे बि, उन्हनि खे प्रोफ़ेसर लोहाणा तमामु सुठे नमूने बाक़ी सॼी दुनिया ताईं पहुचाइण में वॾो कमु कयो आहे ऐं असां उन लाइ उन्हनि जा थोराइता आहियूं। त अॼु असां प्रोफ़ेसर लोहाणा सां ॻाल्हाईंदासीं संदनि हिकु किताबु जेको हिननि रिसेंटली लिखियो आहे, जिन में हुननि गांधीधाम आदिपुर कच्छ में जेके लेखक थिया आहिनि, जेके न फ़क़ति कहाणीकार, पोएट्स, शाइर, कवि, पर इंटेलेक्चुअल्स, जर्नलिस्ट, जिन बि क्रिएटिव राइटिंग कई आहे, उन बाबति हिननि हिकु किताबु लिखियो आहे जंहिंजो नालो आहे गांधीधामनी सिंधी शब्द सृष्टि। माना गांधीधाम जी सिंधी क्रिएटिविटी, सिंधी रचना, सिंधीअ में जेका माण्हू रचना करनि था, उहा रचना कहिड़ी बि थी सघे थी। उहो कविता थी सघे थी, नाटक थी सघे थो, कहाणी थी सघे थी, नॉवल थी सघे थो, नॉन फिक्शन थी सघे थो। त उन्हनि नंढे शहर मां, गांधीधाम मां, एॾा राइटर ऐं पोएट्स ऐं इंटेलेक्चुअल्स निकिता आहिनि, जिन जे बारे में प्रोफ़ेसर लोहाणा रिसर्च करे, उन्हनि जा फ़ोटो बायोग्राफिकल डिटेल्स गॾु करे ऐं उन्हनि जी रचनाउनि जे बारे में लिखियो आहे। त प्रोफ़ेसर लोहाणा, तव्हांजो स्वागत आहे सिंधी ॿोली ओताक में। मूंखे ॾाढी बढ़िया। ख़ुशी आहे त तव्हां हीउ किताबु लिखियो आहे, जेको हिकु सेलिब्रेट थो करे पियो गांधीधाम ऐं आदिपुर मां हिकु क्रिएटिव रचनाकारनि खे, सिंधी रचनाकारनि खे अॻियां आणे थो। त उन बाबति असां ॻाल्हाईंदासीं। त प्रोफ़ेसर लोहाणा, तव्हां पहिरीं किताबु लिखण जो तव्हांखे कीअं ध्यानु आयो, उन बारे में थोरो ॿुधायो, ऐं पोइ किताब में कहिड़े कहिड़े क़िस्म सां तव्हां ऑर्गेनाइज़ कयो आहे इन्हनि लेखकनि ऐं लेखिकाउनि खे, उन बाबति बि थोरो ॿुधायो। बसि मूंखे लिखण जो चङो शौक़ु हो, त मां चयो मूंखे हिकदमि हिकिड़ो आइडिया आयो कॾहिं भई मां जेके हिते तमामु रहिया पिया आहिनि हिन शहर में आदिपुर गांधीधाम में, जेके साहित्यकार आहिनि ऐं जेके लिखनि था, उन्हनि जे जी। बारे में मां कुझु लिखां, उन्हनि खे मां कुझु अॻियां आणियां। त अख़बार में मां लिखणु शुरू कयो, त मां हिन करे पोइ किताबु लिखणु सोचियो, छाकाणि त मां हिन खां अॻु बि अख़बार में लिखंदो रहंदो हुउसि अलॻि 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 माण्हुनि जे बारे में। पोइ मूंखे वीचार आयो त इहे ई सभु ॻाल्हियूं मां हिकु हंधि ते जोड़ियां, हिकिड़े किताब में मां हिनखे गॾु कयां, ऐं पोइ मां हुनजी खोजना शुरू कई। त हिन में मूंखे जाम माण्हू मिलिया। हिन में जेके साहित्यकार आहिनि, उन्हनि साहित्यकारनि में घणे क़िस्म जा साहित्यकार आहिनि, मतिलबु कविताऊं लिखंदा आहिनि, आखाणियूं लिखंदा आहिनि, नाविल लिखंदा आहिनि, कुझु सिंधी लिखंदा आहिनि, कुझु हिंदी लिखंदा आहिनि, ॿ टे न्याणियूं अहिड़ियूं बि आहिनि जिन अंग्रेजी में लिखियो आहे, बराबरि। अंग्रेजी पोयम लिखनि थियूं पियूं, पोयम लिखियलु आहे, नाविल लिखियलु आहे। ऐं हिन शहर में जेके इहे आहिनि जेके साहित्यकार, उन्हनि मां कुझु माण्हू ॿाहिरां हिते आया आहिनि। बराबरि। जेके न्याणी आहे उहो शादी करे हिते शहर में आई आहे, ऐं हा। कुझु माण्हू त ॿाहिरि निकिरी बि विया आहिनि। हा। जीअं त मां पाण ख़ुदि लॾे करे हाणे हिते अची पहुतो आहियां हैदराबाद में। ईअं हा। प्रोफेसर हरेश वासवाणी हूंदा हुआ, ऐं हा। हुनजा मिसिस इंदिरा वासवाणी ऐं हुनजी धीअ शेफाली, उहे टई हम्म, पोइ दिल्ली हलिया विया। माना हम्म, बेसिकली दे आर फ्रॉम आदिपुर, हा। then they went to Delhi। ईअं लक्ष्मी खिलाणी साहिबु हुआ, जेके सिंधारा जी जा डायरेक्टर रही चुका आहिनि, उहे हींअर रहे पिया बेंगलुरु में, माना उहे त लॾे हलाए विया आहिनि। ईअं कुझु माण्हू लॾे विया आहिनि, कुझु माण्हू ॿाहिरां हिते अची विया आहिनि, ऐं कुझु माण्हू कुझु वक़्त लाइ हिते आया हुआ, जीअं प्रोफेसर हीरो शेखवाणी आहे, जी। उहो आई थिंक फॉर 6 to 7 years ही वॉज हियर। हा। बम्बई में उल्हासनगर में आया हुआ, ऐं उहो सेक्रेटरी टू GCB। ईअं बि कुझु माण्हू आहिनि, माना कुझु हिते आया, पोइ तव्हां जीअं डॉक्टर मोती प्रकाश हुआ, पोइ कला प्रकाश हुआ, उहे बि हिते आया हुआ, बम्बई मां हिते आया हुआ, आदिपुर आया हुआ, ऐं पोइ तव्हां वापसि हलिया हुआ पंहिंजे घर। त ईअं सभु मिलाए करे डायरेक्टली इनडायरेक्टली जेके बि माण्हू वाबस्ता आहिनि,
हिन शहर सां माण्हू कवर कयो आहे। त बसि मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश हुई त भई मां इहे सभु कयां, छाकाणि त अहिड़ो कमु कंहिं कयो कोन अॼु ताईं, मां खणी हथ। तमामु बहितरीनु कॉन्ट्रीब्यूशन आहे ऐं असां हुन बारे में अॼु ॻाल्हाए रहिया आहियूं। उमेद आहे त वधीक माण्हुनि ताईं इहा ॻाल्हि पहुचंदी त हिकु नंढो शहर गांधीधाम जो, आदिपुर गांधीधाम जो, जंहिंमां हेॾा यू काउंटेड 41 मेल ऐं 44 फीमेल क्रिएटिव राइटर्स, त माना हिकिड़े नंढे शहर मां पासी, माना ही त नंबर शायदि 100 खां मथे हूंदो मिलाए करे। त उन जो कारण छा आहे प्रोफेसर लोहाणा, भई हिन शहर में जेको संस्कृति ऐं कला खे ऐं राइटिंग खे जेको हिन शहर ते लॻे थो वाग्देवी जो वॾो आशीर्वाद आहे, या त हिन जेका मिटी आहे शहर जी, उन मिटीअ में को वरदान ॾिनल आहे जो हेतिरा माण्हू हिते पैदा थिया आहिनि, जेके मतिलबु साहित्यकार बणिया आहिनि, जिन कुझु लिखियो आहे, जेके माण्हू ॿाहिरां बि आया आहिनि हिते, त लॻे थो हे हिकिड़ो तासीर आहे हिन मिटीअ जो, हिकिड़ो असरु आहे मुंहिंजे ख़्याल खां। हीउ जेको शहर आहे, जेको सिंध जे बिल्कुलु इंसान बिल्कुलु लॻल आहे, सिंध सम्झो न, जेको कच्छ एरिया न, कच्छ एरिया त बिल्कुलु सिंध जे हेठां ई आहे। ऐं जेका ॿोली आहे कच्छ जी, कच्छी ॿोली, उहा बि सिंधी सां चङो लॻाव रखे थी पई। हिकिड़ो अंग्रेज़ रिसर्च हो मिस्टर ग्रियर्सन, उन चयो हो, उन लिखियो आहे बाक़ाइदे, त जेका कच्छी आहे उहा सिंधीअ जी हिकु डायलेक्ट आहे। कच्छी भाषा कोन्हे का, पर सिंधीअ जी हिकु उपॿोली आहे। त ईअं सम्झो असां सिंध जे वेझो आहियूं, जेका सिंधु नदी आहे उनजो असरु आहे, हीअ जेका ज़मीन आहे, जेका धरती आहे गांधीधाम जी, उनजो असरु आहे। कुझु बि हुजे, पर हिकिड़ी ॻाल्हि त पक आहे त हिन धरतीअ ते वाग्देवी यानी सरस्वती देवी जो वरदान मिलियल आहे। मां ईअं सम्झां त पियो। जेतिरी आबादी अहमदाबाद जी आहे, उते जेतिरा साहित्यकार आहिनि, उनजे भेट में हिते जेका आबादी मुंहिंजे ख़्याल खां हिते जी आबादी 2 लख खां वधीक कोन हूंदी शायदि, 2.5 लख आहे। ऐं एतिरी नंढी आबादीअ में जेके सिंधी आहिनि, लख बि कोन्हनि के, ॿुधव, माना एतिरी नंढी आबादीअ में हेतिरा वॾा साहित्यकार, हेतिरे मतिलबु मात्रा में, क्वांटिटी में निकिता आहिनि साहित्यकार, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे।